भेजा मेरी भेजा मेरी। बस कर सूरज, बस कर। नहीं, ये कमीने जी या मजाल जो असांजे न्याणीअ में हथ तो विझे। मां हिन कमीने खे कोन छॾींदो सता। होश कर समीरा, होश कर। जेकॾहिं हींअर असां ॾाढ ॾेखारियो त इहा कमीना सॼे ॻोठ में वधंदा पंहिंजो मोहम्मद हो पिटींदा ऐं होका हलाईंदा त असां डूंगर खां जी चवण ते वठूं था ॻोठ वारनि जे मथां ज़ुल्म कंदा। इन्ही निभागी कमीणे न्याणी जो घर खां ॿाहिरि निकिरण बंदि करे छॾियो आहे ऐं तूं छा सावण इनखे छॾे ॾींदे? हिकु चकर अॻे इन छोरे खे मूं बदमाशी कंदे ॾिठो आहे ऐं सुठी छल ॾिनीमांसि। सोचुमि त मुड़ी वेंदो पंहिंजी हरकतुनि खां, पर अदीब त वरी कॾहिं असांखे दाह न ॾिनी आहे त कोई छोरो अञा बदमाशी पियो थो करे। सभ खां पहिरियां असां हुनजे वॾनि खे दाह ॾींदासीं। न मुड़ियो त ॾिस डूंगर खान में वेठो आहे, हुनखे हक़ीक़त खां आगाह कंदासीं ऐं मूंखे पक आहे त डूंगर खाननि जी इहा बदमाशी कढी छॾींदो। न मुड़ियो त वॾनि खे बि दाह ॾींदासीं। पर जेकॾहिं डूंगर खान मूंखे इजाज़त ॾिनी त शमीर इहो छोरो असांजी ओताक ते उबतो टंगियल नज़र ईंदी। दा तूं भली सभिनी खे दाऊं ॾेई ॾिस, पर मूंखे पूरी पक आहे त इहो पल्लू कॾहिं बि कोन बुड़ंदो। तूं छा थो सम्झी त मां माठ करे वेंदुसि? कुझु न चवंदुसि नी के न लोफर छोरे खे त अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो सॼो राज खिलंदो। सवल मां ॻोठ वारनि खे नंढियूं वॾियूं ग़लतियूं त माफ़ करे सघां थो, पर जेकी नज़रो ॻोठ वारनि जे न्याणियुनि तरफ़ अथनि उन्हनि खे कढियो वञे। साल तो उन्हनि जे वॾनि खे तव्हां ॾेई सुठो कमु कयो आहे। ॾिस जे छोरो बुरी थो वञे त पोइ तूं बि दरगुज़र करे छॾिजां, पर जे हिन बाद बि जे ॾिसी त इहो छोरो नथो बुड़े पंहिंजी छिछोराइप जारी रखे थो त उनजी दाह ॾियण लाइ हिते न अचिजां। उन छोरे जो अहिड़ो ताशा कजां, अहिड़ो ताशा कजां जो हू ॻोठ वारनि जे लाइ इबरत जो निशान बणिजी वञे। जाकर खान मूं जाबर वारनि जे ख़िलाफ़ जेको बि क़दम खयो वॾे साईं जी सलाह ऐं हुनजे हुकुम ते खयो। बाक़ी हाणे इन जाबर तोखे अलाए मुंहिंजे बारे में छा ॿुधायो आहे त कहिड़ियूं उन्हनि सां नाइंसाफ़ियूं कयूं, उहा त तव्हांखे ई ख़बर, त तव्हांखे छा ॾसियो अथई? सवाल सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थी वेंदियूं, आहिस्ते आहिस्ते सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थी वेंदियूं। दुर्गा मूंखे इहो ॿुधाए त जॾहिं तव्हां बाबा साईं खे दाह ॾिनी त बाबा साईं छा चयो ऐं जाबर जे ख़िलाफ़ तव्हां कहिड़ो क़दम खयो? जाकर खान मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं घर में मूं वेठे मानी पे खाधी ऐं अचानक मुंहिंजी भेण नंगे सिर पेरे उघाड़े ॿाहिरां रड़ियूं कंदी अची मूं साम्हूं बीठी। अदा 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 बाप जी भेण जी इज़त कुर्बान ॿुधाए मुंहिंजी भेण छा थियो आहे? छा थियो आहे? अदा अदा ओमा रस्ते का अच्छा पई मां चवाई थी मुंहिंजो रस्तो छॾ। जे मां ॿीहर अदा खे दाह ॾिनी न त हू तोखे ज़िंदा कोन छॾींदो। अल्लाह, तुंहिंजो भाउ मूंखे ज़िंदा न छॾींदो? एतिरो तोखे पंहिंजे भाउ ते नाज़ आहे? वञ 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 पंहिंजे भाउ खे चओ न त ॾिसां हू मुंहिंजो छा थो बिगाड़े। खुदा के मन मुझे रहो ने ये न कर रहो ने मुझो रहो ने अगर जे न ॾिनो मां त छा कंदी? हल वञी पंहिंजे भाउ खे चप ॾिसां त केतिरो कांबू खान आहे। इन कमीणनि खे त मां ज़िंदा कोन छॾींदुसि। मथो टका थी जो। छा थियो आदा? छा थियो आहे? समीर घणो कुझु थियो आहे, तूं अच मूंसां। हलो बस कर न रो बस।
उठी जेकॾहिं अॼु छोरो वलू बची वियो न नओं जाओ ईअं न थिए त वलू छोरो न ज़ालमनि जे हथ चढ़ी वञे। तूं वञ वञ डूंगर खान खे वञी हथ जोड़। हाणे जेकॾहिं सावल खान खे कोई रोके सघे थो उहो आहे डूंगर खान। डूंगर खान तूं वञ वञ जल्दी वञ। हा माई मलूका वञणो ई पवंदो। अम्मा जे अदा वलू पाण खे रोके हा न त अॼु असां इहे वक़्तु ॾिसूं ई न हा। बाबा साईं मुंहिंजे छोकिरे खे बचायो। उन ज़ालम उनखे मारे छॾींदा बाबा, उनखे मारे छॾींदा। जे तोखे पंहिंजे छोकिरे जी एॾी ज़िंदगी प्यारी आहे त उनखे सम्झाए वठी आ न। जॾहिं सावल तव्हांखे बार बार तव्हां ॾेई चुको मूं कोशिशि कई बाबा साईं, पर छोकिरो न पियो सम्झे। त पोइ उनखे सावल पाण ई सम्झाए छॾींदो। तूं हल कर। सावल मारे छॾींदो मुंहिंजे पुट खे बाबा, ओ ज़िंदा कोन छॾींदो बाबा। अहिड़ो शख़्स मां भलो आहे जेको ॻोठ जे नाले में अखियूं विझे, उनखे जीअण जो को हक़ न आहे। और हेॾे वञी ओ जहे कमीणे शख्स जे चिवड़ ते असांजी इज़त खे बदनाम करण जी कोशिश कई, पर घुराइप जे पीउ खे चङी शब्द जी ताक़त हाजी त की छॾाए मन। सवाल जेकॾहिं मारणो अथई त मारे छॾ, जे बची वियुसि छा थो सम्झे? हाँ छा थो सम्झी? उन त सावल जी ताक़त जिंदा सही सलामत मोट। शमीर हैदर इन कमीणे खे खणी ॿधोसि, थोरो माप त ॾिसां त अॼु हिनखे छॾाइण लाइ केरु थो अचे। मां चवां थो हथ कढियो। सूत्र हिन जी अकड़ अञा वञे ई नथी। बाक़ी तव्हां कहिड़े मर्ज़ जी दवा हो? जेसी ताईं हे छोरो रड़ियूं ऐं रांभाट करे तव्हांजे पेरनि ते किरी माक्सूं न घुरे, तेसी ताईं हिनखे सटींदा रहोसि। शुरू थी वञो।
पुट लूंगर खान दे दां खणी वियोसि पुठी वराए बीही रहियो ऐं चई त मुंहिंजो कुझु न वञे तमां ॼाणियो त सावल ॼाणे केतिरो चयो त मां हिन विच मां ॿाहिरि आहियां इहा सॼी पछ चाचा साईं ने डूंगर खान जी आहे जे सावल जे मथां ने डूंगर खान जो हथु न हुजे न त मौला जो कसम आहे मां हिन सावल जी मुंठी मरोटे छॾियां पर मां मजबूर आहियां सोट सिर्फ़ हाणे एतिरो ॿुधाए अदा खे छॾायो कीअं इहो सावल अदे खे त ज़िंदा बि कोन छॾींदो अरे असांजो हमरा शींहं आहे को तुंपो न आहे जो सावल कटे रधे खाई छॾींदुसि हक़ जी माखी आहे जिन असांजे हमरा खे सावल मारे थो इन खे फांसी जे फंदे ते ही जाबर खान टंगाईंदो असांजो छोरो हूअं बि मज़बूत आहे भली जेको सावल वारा ज़ोर लाइनि छा थींदो हलंदा हू असांजे छोकिरे जे मथां रहम बि कनि ऐं हथ बि कढनि से पर इहो जाबिर आहे न जेको इहो असांजे छोरे खे माराईंदो अमा जेकर आदो मरी बि पियो न त पाण बि लाक में टंगियल हूंदो अड़े सावल खे केरु टंगराईंदो असांखे न पुलिस सुञाणे न वरी को कुतो डूंगर खान जी सुञाणप SP DSP IG ताईं आहे उन जी इजाज़त खां सवाइ पुलिस सावल ते कॾहिं बि चढ़ाई न कंदी दीनू तूं हिननि खे छॾ हाणे इहो सोच त असांखे छा करणु घुरिजे मूं सोचे छॾियो आहे तूं ऐं दीपारस चादरूं खणो हली पुट खे चढ़ाए अचूं बाक़ी जे न ज़िद कंदासीं त छोरो मारियो वेंदो सवाल जेको मक़सद तो बयान कयो जाबिर बि उहा ई हक़ीक़त बयान कई फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त तो पंहिंजी कहाणी में पंहिंजे पाण खे हीरो करे पेश कयो ऐं जाबिर पंहिंजी कहाणी में तोखे ज़ालिम तौर करे ॾेखारियो आहे हाणे तूं मज़लूम त मज़लूम ई सही पर इन कहाणी जो कुझु हिसो मूं बि ॿुधी रखियो आहे उन बारे में तव्हां त मूंखे कुझु बि न ॿुधायो उन जो कुझु हिसो तव्हांखे मां थो ॿुधायां वल्लू जी आज़ादी खां पोइ बाबा साईं तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि खे उताक ते घुराए तव्हांजे विच में ठाह कराए छॾी ऐं तव्हांखे तव्हांजे ज़ालमाणे रवैये ते बाबा साईं छंड बि कढी हुई अचे गुलनार बेगम तुंहिंजे लाइ दवाऊं आंदियूं आहिनि ऐं हा हुन सां गॾु फ्रूट बांधो आहे डॉक्टर चयो आहे त माई गुलनार सफ़ा कमज़ोर थी आहे बीमारी जे करे हुनखे फ्रूट खारायो अरे ही फ्रूट सुबुह शाम खा जीअं तुंहिंजो रत वधे रत भली वधाए पर असांजो रत न साड़ तोखे कहिड़ो लाचार आहे जो घर खां ॿाहिरि वञी पंहिंजा कमकार थी लाहीं असां ॿई टटा टोड़ा आहियूं न असांखे ॿुधाईंदी कर जेको बि कमु हूंदो असां करे ईंदासीं हल सुठो हाणे हलूं हिन माई जे करे असां घणो रुलिया आहियूं ही पाण सां गॾु असां घणो रुलायो अथसि हलिया केतिरा सुठा हा भाई केतिरा सुठा आहिनि मां हिननि खे सुञाणां थी अचे पोइ हिन मां का शइ खा ऐं वञी ॿाहिरि रांदि कर अचे खा चाकर खान ॻाल्हि त तव्हांखे ॿिन्ही तरफ़नि खां वाज़िह थी मिली आहे बाक़ी जेकॾहिं तव्हांजी नज़र में मां ज़ालिम हा त ज़ालिम ई सही छो त हीउ मसइलो मुंहिंजी इज़त ऐं ख़ैरत जो आहे पर असांजी नज़र में त तो इन ॻाल्हि खे वधाई चढ़ाए पेश कयो आहे जेकॾहिं मां चवां त जाबर तव्हांखे इन ॻाल्हियुनि में थोरो वधाउ करे ॿुधायो आहे त छा तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार ईंदो हरगिज़ न छो त तव्हांजी नज़र में त मां तव्हांजे पीउ जो क़ातिल आहे बस ॿीहर इहा ॻाल्हि न कजाए छो त विच में भलो साईं हो ऐं मां इन ॻाल्हि खे दरगुज़र करे चुको आहियां ॻाल्हि उहा कर जेका हिन वक़्तु असांजी सैर बहस आहे चाकर खान इहे मसइला तॾहिं हल थींदा जॾहिं ॿिन्ही धुरियुनि खे आम्हूं साम्हूं विहारे तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदव छो त हितां तव्हांखे ॻाल्हियूं कुझु ॿियूं थियूं ॿुधण में अचनि ऐं जॾहिं वरी उते था वञी पहुचो त साॻियूं ॻाल्हियूं तव्हांखे कंहिं ॿिए अंदाज़ में घुमाए फिराए ॿुधायूं थियूं वञनि पर जॾहिं धुरियूं आम्हूं साम्हूं विहंदियूं
त तव्हां उन्हनि जो सच ऐं कूड़ पकड़े सघंदव जेको तव्हां हिन वक़्तु नथा पकड़े सघो। तो छा समझो है? छा समझो है? त मां तव्हांखे हिक ॿिए जे साम्हूं कोन आणींदुसि, ज़रूरु आणींदुसि। मां तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि खे हिक ॿिए जे साम्हूं ज़रूरु आणींदुसि, पर उन खां पहिरियां मां सभिनी जूं कूड़ियूं ऐं सचूं हक़ीक़तूं ॿुधण थो चाहियां, छो त ॿीहर मां उहा ग़लती करणु नथो चाहियां जेका बाबा साईं जे क़तल वक़्तु वो कई। उन वक़्तु मां हर हक़ीक़त खां बेख़बर हुयसि। ओचितो बाबा साईं जे क़तल जी ख़बर आई, जी मां हिते पहुतसि त क़ातिलनि खे अची मुंहिंजे साम्हूं बीहारियो वियो। मूंखे इहा बि ख़बर न पइजी सघी त मक़तूल जे क़ातिलनि में शाहिदियूं आहिनि या शाहिदनि जे मक़तूलनि में क़ातिल। इन करे इहा ग़लती मां ॿीहर न कंदुसि। थोरो सब्र कर सवाल, सभु हक़ीक़तूं साम्हूं अचण ॾे त जीअं मां असल क़ातिलनि जी गिरबान ताईं पहुची सघां। हसीना बेगम, हाणे तूं मूंखे हिन बंगले ते न घुराईंदी कर त बहितर आहे, छो जो तुंहिंजे मुंहिंजे लाइ ख़तरा बि थी विया। हाणे जेको बि न्यापो ॼाणो हुजे फोन ते ॿुधाईंदी कर। ईअं न थिए मां बंगले में अचां ऐं फासी पवां। जाबिर, जेका ॻाल्हि मां तोखे साम्हूं नथी सम्झाए सघां उहा फोन ते कीअं सम्झाईंदसि? हसीना बेगम, तूं शायदि रूंडे जी तबियत खां वाक़ुफ़ न आहीं। तूं हुनखे चङी तरह सुञाणी थी। मां मस्जिद जे महिराब ते बीही कसम खणा न त रूंडा मां तोसां सचो आहियां। पोइ बि इहो निभागो फिरियल रूंडो मुंहिंजी ॻाल्हि खे कोन मञंदो। हसीना बेगम कोन मञंदो। जाबिर, मूंखे ख़बर नाहे त अदा खे तो अलाए छा करे छॾियो आहे। अदा खे सम्झाइण जी ॾाढी कोशिशि कई, पर अदा पंहिंजो होश विञाए पोइ हितां निकिरी वियो। हसीना बेगम, तुंहिंजे भाउ जो हिकिड़ो ई राज चई त तुंहिंजे भाउ खे हा सीने में गोली। न जाबिर, न। जेकॾहिं अदा जे मरण सां असांजी मथां मुसीबत ख़तम थिए हा न त मां पाण पंहिंजे भाउ खे कुतो ॾेई मारे छॾिया हा। पर मुंहिंजो भाउ आहे न, मां हुनखे चङी तरह ते सुञाणा। हिन पूरे घर में असांजे ख़िलाफ़ सबूत पूरे रखिया हूंदा ऐं उन्हनि सबूतनि खे हथु करण जे लाइ असांजी पूरी हयाती बि खुटी वेंदी न। उहे सबूत हथु न ईंदा। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो भाउ उहो कंद जो ढेर आहे, मरी बि वेंदो न, पोइ बि इहा बदबू सॼे ॻोठ मां 6 महीननि ताईं कान निकिरंदी। जाबिर, कीअं बि करे अदा खे राज़ी कर। जेकॾहिं तोखे अदा जे पेरनि ते किरणो पियो न त उहो बि कर, पर अदा खे राज़ी कर। कीअं बि करे हिन बदबूदार गंदगीअ खे ढक, त हिन बदबूअ जे भर असां सभु चढ़ी वेंदासीं। हसीना बेगम, वसां त मूं बि नाहे कढ, पर तुंहिंजे सिर जे करे कोशिश कयूं था सुना साईं। तव्हांजे घर मां पंहिंजो पाण खे न मारींदसि जाबिरा। ज़रूरत पई न त मां अदा सां गॾु तोखे बि माराए छॾींदसि। जाबिरा, तूं इन खुशफहमी में न रहिजाए त अदा ई मूंखे माराए
तूं हित राज कंदे। ए छा खिदार जी आऊं हाले त बाबा कान वणंदो अता बाबा कान वण बिस्मिल्लाह अच मुंहिंजा बाबा। मुझे हिन शैतानी खोपड़ीअ में हिकिड़ो इल्हाम थियो आहे। इल्हाम इहो आहे त जेका इहा माई गुलनार गुम थी विया न, इहो ड्रामो नाहे, इहो हादिसो नाहे। अधी ऐं चाकर जी सोचियल सम्झियल साज़िश आहे। और छा आहे, ये ॿई ॼणा असांखे हिन माईअ जे वसीले तुफ था करणु चाहिनि। तुफ बाबा जेकर माई गुलनार असांजे मथां भेजी वई न त पोइ चाकर खान खां असांखे केर बि बचाए नथो सघई। ख़बर सुन में छा आहे त हिन रावल खान जे मसइले अधी ऐं जाबर जूं निंड्रूं हराम करे छॾियो हुन निंड्रूं। हाणे पंहिंजे सुकून वठण जे लाइ ॾींहुं राति वेठा चपड़नि। इहा पुपी चाबर सां मिली छा करण वारी आहे? हा और छा थींदो? खिचड़ी पचंदी, खिचड़ी खिचड़ी हा पचंदी त पहिरियां ई हिन माईअ जे मथां डंडो वसाईंदा, हुनखे छिड़काईंदा, हुनखे मारण जूं धमकियूं ॾींदा। पर जेकॾहिं माईअ न मञियो न त हुन माईअ खे लखनि जी लालच ॾींदा, लखनि जी, ऐं हुनखां इहा ॻाल्हि मञराईंदा त ॾाका ॿुधी रूडे हुनजे छोरनि ते चढ़ी वञ ऐं हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाए त रूडे छोरनि मिली करे रावल खान खे ज़हर ॾिनो। पर एॾे वॾे कूड़ ॻाल्हाइण जे लाइ उन्हनि खे वक़्त जी ज़रूरत पवंदी, उन्हनि खे वॾो आसमान जेतिरो कूड़ ॻाल्हाइणो पवंदो। बाबा हू कहिड़े कूड़ हणण जी कोशिश में आहिनि? बाबा तोखे घणा चकर चयो आहे त खुल खे ॿाहिरि कढ, हिन पुट खे शेर चवंदो कर, शेर सम्झई? अड़े चरा पुट तोखे शींहं थियण जे लाइ वक़्तु लॻंदो। हाल फिलहाल ते मूंखे तूं गुलशेर मां गिदड़ थो लॻी। बसि थी पियो ई मुंहिंजो पुट, इन करे तोखे मिड़ई वातो ऐं फिको करे, वातो कड़ो करे तोखे शींहं चवंदो आहे। असां ही त कुझु बि कोन। बाबा इहा त मूंखे पूरी पक आहे, उहो त ज़ाहिर फालनि में साफ़ ज़ाहिर आहे त तूं मुंहिंजी कॾहिं बि दिलि कोन ठारींदे, सम्झई? लेकिन हाणे इहो त ॿुधाए त असांजे मथां कूड़ हणी कहिड़े तरीक़े सां फसाईंदा, इहो ॿुधाए छॾो। पोइ हिन लाइ त कूड़ जी थोरी घणी असांखे ख़बर त हुजे त चाकर खान जे अॻियां कीअं ॻाल्हायूं, कहिड़े तरीक़े सां हुनजे साम्हूं ॻाल्हायूं, ईअं न त वठिजी वञो हुनजे साम्हूं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं बि ने छोरे चाकर खान जे साम्हूं हलूं न त तव्हां ॿई ॼणा पंहिंजो वात बंदि रखिजो, छो त एॾो वॾो कूड़ अधी ऐं जाबर ठाहे कोन सघंदा जंहिं ते चाकर खान खे एतबार अचे। पर जॾहिं बि वॾो कूड़ ठाहियूं न त हुन कूड़ जी सुस मूंखे ज़रूरु पवंदी। इन करे मां तव्हांखे हिदायत थो कयां त पाणीअ खां पहिरीं कपिड़ा न लाहिजो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।